شک آئیں بار کھڑی اسلام جابانی بسم اللہ محمد نور گلاب جے گل کھا نازک جانی بسم اللہ نازک یا جبریل بتوتے ابراہیم سے مائل بتوتے زور سا پویا ببری آوازاں جو سبحان اللہ نازک یا جبریل بتوتے ابراہیم سے مائل بتوتے بن دل برنے نبیان جے دعاؤن جی نشانی بسم اللہ زور سا جو سبحان اللہ بے شک آئیں بار کھڑی اسلام جابانی بسم اللہ او محبوب کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم شاہد بن جی آئے اگین جی پوین جی سبھنی جی مصطفیٰ کریم شاہدی دو جڑے قیامت میں انیا ایہو جڑے مسئلو پیو حلدو کو وری ہنا امت جے متھا شاہد بیہان جے لائے رب کریم ہنا امت کھا پچھدو تجو خبر ہے تمہاں سچ تھا گالہائیو تمہاں جو شاہد کے رائے یا امت عرض کری تیا رب کریم اسا جو شاہد محمد کریم آئے اللہ اکبر یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم حق جار یار اینا امت جو شاہد کیرا جو رسول اللہ کیرا اینا امت جو شاہد حبیب کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم ایڑو کتاب انہاں کے رب کریم عطا فرمائی دو جے کو کتاب نئی امت جے سینن میں محفوظ ہو دو چو سبحان اللہ اگے میں جے کے بے آسمانی کتاب آیا ہیں یا تو نبیین کے یاد ہو جن یا ایڑا کے مخصوص کے برگزیدہ کے بھلارا ہو جن جن جے سینن میں ہو کتاب محفوظ ہو جے نتا آمونن امتن میں قطعی طرح سا ہو کتاب محفوظ سینے میں کون ہوں دو ہوئیو پرہنا امت سا مہربانی ہے رب کریم جی آواز صدایو درگاہ مبارک دے ستاوی ہی رجب شریف جو نظارو کہہ کھا مصریو نارو تلگایو زور سا خدا جو قسمات حضرت روزے والے جو فیض چھولیو ہندر سمندران تھرن برن میں دسو جائیں گوٹھ میں بھی دو علاقے میں بھی دو اتے بھلے تھرن برن میں پانی سولو نہ ملے پر سمیں طالب قرآن کریم پڑھندڑ ملندا نارو لگایو زور سا سہولتوں بھلے نہ ہو جن روڈ رستہ بھی نہ ہو جن پر سبحان اللہ قرآن کریم جی تعلیم ہوتے حلی رہی ہے چھاتا سمجھو تو یہاں برکت کا گھٹا حضرت حذیفہ بن یمان رضی اللہ تعالی عنہ جی روایت آئے فرمائے تو نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم ارشاد فرمائیو جنہیں اللہ تبارک و تعالی کہیں قومت ناراض تھی پمدو آئے جنہیں مانو گناہ کر کہیں قومت رب ناراض تھی پوے پونن جیلائے عذاب جو پکو پروگرام تھائے چلیں دو آئے ایڑے ٹائم تے حبیب کریم صلی اللہ علیہ وسلم فرمائیو
اونن بارن ما انہی قوم آئے انہی جے امت جے انہی موٹھ وارن جے بارن ما ایکڑو بار ونی کرے کہیں جائے تے پڑھندو آہے الحمدللہ رب العالمین الرحمن الرحیم. ॾिसंदा आहियो न नंढड़ा ॿार सुबुह जो उथंदा निंड मां झूटा खाईंदा अखियूं महटींदा वञी कंहिं मस्जिद मदरसे में वञी पहुता उते इहो नंढड़ो ॿार नंढड़ो शहज़ादो थो पढ़े हम्द समूरो अल्लाह जे लाइ आहे जेको सभिनी जहाननि खे पालींदड़ जेको रहमान बि आहे त रहीम बि आहे रिज़्क़ ॾींदड़ आहे त गुनाह बि बख़्शींदड़ आहे. हबीब जा प्यारा उम्मतीओ जॾहिं इहो ॿार क़ुरान करीम जी सूरह फातिहा तिलावत कंदो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन ॿार जे सूरह फातिहा जी तिलावत जी बरकत सां रब करीम वरी तैयार थियल ठहियल ठुकियल अज़ाब जेको अचणो हुयो अल्लाह तबारक व तआला इन सूरत जे तिलावत जी बरकत सां वरी 40 साल अज़ाब टारे छॾींदो आहे. ज़ोर सां चओ सुभान अल्लाह. केॾियूं न महबूब भलायूं खणी आयो चओ सुभान अल्लाह. अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह. तॾहिं त कंहिं आशिक फरमायो आहे मौला मुको तोखे ॾियो आलम थियो सभु सोझरो या रसूल अल्लाह. अल्लाह करीम अव्हांखे अहिड़ो त रोशन ॾीओ बनाए मोकिलियो आहे आलिमन लिखियो आहे त अल्लाह ताला इएं छो न फरमायो त सिज बनाए मोकिलियो आहे. रोशनीअ में त सभिनी खां वधीक सिज पर अल्लाह ताला सिज जी ॻाल्हि कान कई फरमायो त असां तोखे रोशन ॾीओ बनाए करे मोकिलियो आहे इन्हीअ जे करे त सिज मां रोशन थी करे ॿियो सिज कोन ठहंदो आहे पर ॾीए में एतिरी त बरकत आहे रोशनीअ जी लखे करोड़े उन्हीअ मां ॾीआ ॿिया ॿारींदा वञो हुन जी रोशनीअ में ज़रो बि फ़र्क़ु कोन ईंदो. दुनिया जहान खे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं रोशन करे छॾियो आहे. सुहिणो सिद्दीक़ अकबर चओ सुभान अल्लाह. माशा अल्लाह. हज़रत सैयदना फारूक आज़म दिल चवे थी त रातों को शेर वरी पढ़ी छॾिया ये न साईं. सुभान अल्लाह. हिक ॿिए खां गुल चार गुलाबी छाजे काणे छिनातो सोहणे अली मुर्तज़ा जी ॻाल्हि करे केर टिन यारनि खे घटि वधि ॻाल्हाए महाज़ अल्लाह इहा ॻाल्हि सुठी कान्हे का. मुस्तफ़ा करीम जा यार सभई सुभान अल्लाह. ज़ोर सां चओ सुभान अल्लाह. जेके ख़ुदा थो ॼाणे सैयदना सिद्दीक़ अकबर जी कहिड़ी ॻाल्हि कजे जेको मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां नबूवत जे ऐलान वारे पहिरें ॾींहं खां वठी करे हबीब सां गॾु आहे या न. पहिरें ई ॾींहं कलमो पढ़ियो उन ॾींहं खां वठी करे ज़िंदगी पूरी मुस्तफ़ा करीम सां हर जाइ ते साथ में रहियो. एस ताईं जो मदीने वारा फरमाईंदा हुया त सभिनी खां वॾे में वॾो जेकॾहिं मूं ते एहसान आहे त अबू बकर सिद्दीक़ जो आहे. ज़ोर सां चओ सुभान अल्लाह.
जेको सफर में गड, हज़र में गड, मक्के पाक में गड, मदीने तय्यबा में गड, गार में भी गड तो मजार में भी गड। चओ सुभान अल्लाह। हबीब जा आशिक़ो उहो सोहणो सिद्दीक़ अकबर। महबूब करीम फरमायो त क़यामत जे ॾींहुं असां उथंदासीं, हा कज़ा नुबास यौमल क़ियामह, सॼे हथ में अबू बकर सिद्दीक़ जो हथ हूंदो, खॿे हथ में उमर फारूक जो हथ हूंदो। ईअं असां मज़ार मां उथंदासीं। चओ सुभान अल्लाह। हिक ॿिए सां, हिक ॿिए खां गुल चार गुलाबी, छाजे काणे छिना तो, दातर खां पुछ दातर तो ही, दाज हिनन खे ॾिना छो, सिकड़ी अञा सिकवारन में आ, साईं मुझो तीअं चईन यारन में आ, सोहणो जीअं चंड सितारन में आ, साईं मुझो तीअं चईन यारन में आ। आखिरी मिसरो सुभान अल्लाह चो ज़ोर सां। चईन जो तालिब, चईन जो प्यासी, चईन जो आशिक़ आहियां, चईन जो तालिब, चईन जो प्यासी, चईन जो आशिक़ आहियां, गुलाम नबी कम गलत कबो कीअं, छो त मुनाफिक नाहियां। अल्हम्दुलिल्लाह। हज़रत रोज़े धणीअ जे दर तां जेको अक़ीदो मिले थो, वो मसलक हक़ अहल सुन्नत वल जमाअ है। रोज़े धणीअ सां, उन्हीअ दर सां निस्बत वारो न कोई इन्हनि बिस्तराई मुल्लन जे चकरनि में ईंदो, न कोई कारनि जे चकर में ईंदो। समझो था? जेके सहाबन जा गुस्ताख हुजन, मुस्तफा करीम जे पाक बीबियुनि ते हमला कन, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको, हज़रत रोज़े वारे जी जमायत अहिड़े कंहिं बि ग़लत अक़ीदे वारे सां कान गॾु थींदी। हज़रत रोज़े वारी जमायत जो उहो ई अक़ीदो आहे जेको रोज़े धणीअ सेखारियो। समझो था? तंहिंजे करे हिकिड़ा माण्हू वरी चवंदा आहिनि पंहिंजे मक़सदनि जे लाइ, भई फिलाणा माण्हू जेके आहिनि से तशय्युअ जे तरफ़ हीअं था कनि, हिन रग़बत था रखनि, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का, फुज़ूल ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह। रोज़े धणीअ जे दर सां जेसि ताईं जंहिंजी निस्बत रहंदी, जेकॾहिं छॾे वञे थो त पंहिंजी क़िस्मत खे चए। समझो था? कंहिं मुल्ले जे पुठियां लॻे, कंहिं ॿिए जे चकर में अची वञे त उहो पंहिंजे भागनि खे चए जो रोज़े धणीअ जे दर जी निस्बत छॾे कंहिं ठिकर जे पुठियां लॻी पवे। पर जेके इन्हीअ निस्बत वारा आहिनि से गाज़ी आहिनि, मुजाहिद आहिनि। अल्हम्दुलिल्लाह। जेसि ताईं हीअ जमायत आहे, इंशाअल्लाह यकीन रखो त मुल्क भी सलामत आहे, त अहले सुन्नत जमायत भी सलामत। अल्लाह अकबर। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
حق چار یار بھیج کامیاب چین جو طالب چین جو پیاسی چین جو عاشق آیا غلام نبی کم غلط کبو کیا چھوت منافق نایا سبحان اللہ حبیب جا پیارا امتیو مدینے والے میر صلی اللہ علیہ وآلہ وسلم جے کے بھلائیوں آدیوں دین جو شریعت جو قرآن حدیث وہ اسا کے صحابن بدھائیو جن براہ راست مصطفیٰ کریم خان فیض حاصل کیو دنیا کے بدھائیاں تہجے کرے کہ دنیا اج صحابن کے بسلام تھی کرے تو مصطفیٰ کریم جے اہل بیت صاحب محبت عقیدت رکھے تھی سمجھو تھا اللہ تعالیٰ جی ذات بابرکات فرمائیو اے حبیب کریم صلی اللہ علیہ وسلم اساں تو کے شاہد بنائے کرے موکلیو آئے مبشر بنائے موکلیو اساں تو کے خوشخبریوں بدھائی دڑ جہنم کھان ڈرے جاری دڑ بنائے کرے موکلیو آئے اے مدینے والا محبوب اساں تو کے ان جے لائے موکلیو آئے تکو دنیا کے اللہ جی دعوت دی بدھائیو تو محبوب جی دعوت کم کیو یا نہ ہتھ متھے کرے چو خدا جو قسم آئے حبیب جے اچھڑ کھاگ میں توہاں بدھو ہوں دو عالمن کھاں تقابت اللہ جے کو اللہ جو گھر آئے انتے بھی 360 بت رکھلا ہویا ہر ڈیہ جو بت جے کو آئے سو چمدہ ہویا تو ہی فلانے کم جو آہی اجو کے ڈیہ جا کم کدو ہی اجو کے ڈیہ جا کم کدو پر مصطفیٰ کریم آئیو او اللہ جو گھر اج رب جی عبادت سا آباد آئے زور سا جو سبحان اللہ پوری دنیا میں مدینے والے میر جا پیغام پہتا اج بھی کلمو مدینے والے سائیں جو جھر جھنگ میں پڑھ جی رہے ہو آئے اللہ جے محبوب جی دعوت رنگ لگائے چھجا زور سا جو سبحان اللہ تدہ تو مدینے شریف میں جی محبوب ہجرت کرے آیا تو انہوں چھاچے ہو مدینے والا ترانہ بیا گائن خوشی میں جھومن بیا مسلم شریف جی حدیث آئے وہ خوشی میں گائے ریا ہویا طلع البدر علینا من ثنیات الوداعی چو سبحان اللہ چمن پیا مدینے وارا تو محبوب جو ہجرت کرے مدینے آئیو آئے تسا جے متھا چودھیں جو چندر بھری پیو محبوب آئیو اجو اللہ جا جترا بھی شکر قیوں سے گھٹ آئین وجب شکر علینا مادا للہ دائی اللہ جا شکر کرنا ساجے متھا واجب تھی پہ آئین ان جے کرے تھا رب جا شکر کیوں جو اساں وٹ وہا پاک ذات آئی آئے جے اساں کے اللہ جی دعوت دنیا اگ میں علیہ کہڑین بت پرستن میں گمراہن میں خلق پاتھل ہوئی علیہ چھا جہالتوں ہوئی دنیا میں مصطفیٰ کریم اچی کرے اہڑیوں تا مہربانیوں سے کھاریوں اسا کے جیان جو سلیقوں سے کھاریوں آئے اہڑا تا آداب سے کھاریا آئے کھائن پین جا آداب سے کھاریا گھریلو زندگی مصطفیٰ کریم سے کھاری آئے مٹل مائٹن سا بھاورن دوستان سا کہڑو طریقو اختیار کجے اوہو حبیب کریم سے کھاریو آئے اے محبوب جا امتیو حلال چاہے حرام چاہے کہڑی شے سانسا جی عزت میری تھی دی
मदीने वारे उहे भी खोले करे असां खे ॿुधायूं जेकॾहिं व्याज वठंदव तव्हां दुनिया में रुसवा ज़लील थींदव शराब जेकॾहिं पीअंदव तव्हांजी इज़त मेरी थींदी हबीब करीम उहे सभु ॻाल्हियूं ॿुधाए छॾियूं जिन सां असांजी इज़त दाग़दार थिए मदीने वारे उहे भी शयूं खोले करे ॿुधायूं जिन सां ख़ुदा जो कसम आहे जीअं मुस्तफ़ा जे सहाबन खे इज़त मिली आहे ऐं सवे साल गुज़री वञल जेकॾहिं केर बि मुस्तफ़ा जी सुन्नत ते अमल कंदो हज़रत रोज़े धणीअ जो नालो अॼु बि दुनिया में रोशन आहे इहो कीअं थियो पाण फरमाईंदा हुया त जेका असां सुन्नत महबूब जी पढ़ी आहे उन ते अमल ज़रूर कयो हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन शरीयत जी हिफाज़त जो अदम खयो झर झंग में मुस्तफ़ा जी शरीयत सेखारी ॿुधाई अॼु बि अल्हम्दुलिल्लाह उन जी बरकत इहा आहे दुनिया जूं वञी दरबारूं तहीं ॾिसो रब करीम शल सभिनी जे दरगाहुनि खे इल्म फैज़ सां आबाद रखे शाल रब करीम अहिड़ी भलाई करे जो सभिनी दरगाहुनि ते दीनी इदारा हुजनि मुहम्मदी शरीयत जा हाफ़िज़ आलिम पैदा थियनि आमीन चओ रे आवाज़ सां पर अमां ॾिठो आहे त जीअं दरगाह मुबारक जे तरफ़ां अॼु बि शरीयत जी ख़िदमत थी रही आहे त इहो यकीन ॼाणियो त हज़रत रोज़े धणीअ जे शरीयत ते अमल जी बरकत आहे नारो लगायो ज़ोर सां विलायत घुरन वारी जमायत जा औज साॻिया अञा उहे आहिनि साॻी दरगाह साॻिया नारा भेज पगारा भुलिया नाहिनि जंगियूं गिरेज़ साजो टे कढिया वाला जिन जा उहे हुराए मुजाहिद सब अञा सदरा था पया साहिने ज़िक्र साॻियो फिक्र साॻियो सदा हलंदो नगर साॻियो अब्बासी लतीफ़ असर साॻियो रोज़े वारा प्यार गलाइने घुरन वारी जमायत जा औज साॻिया अञा उहे आहिनि दुआ कयो त शाल रब करीम हुर जमायत के अन्या वधीक हिम्मत तौफीक नसीब फरमाए जो मोहम्मद करीम जे जिक्र जा हबीब करीम जी शरीयत सिखण जा उहे इदारा इहे महफिलूं हमेशा कायम रखंदी अचे ऐं शाल रब करीम असांजे रूहानी रहबर असांजे महबूब मुर्शिद करीम जे हुस्न ऐं जमाल दे खैर फरमाए शाल रब करीम हजरत पीर साईं सरदार जे जिंदगी मुबारक में उम्र मुबारक में आफियत में बरकतूं अता फरमाए उन महबूब मुर्शिद जो सायो सलामत हुजे जो ई सभई मज़ा आहिनि त उन महबूब जी ज़ात सां आहिनि शाल रब करीम इन ये दरगाह मुबारक के हमेशा इल्म फैज़ सां आबाद रखे इंशाअल्लाह या दरगाह रोज़े धणी जी भी आबाद रहदी ये जमायत भी जिक्र फिक्र सां महबूब जे जिक्र सां आबाद रहदी
آمین بجاہ النبی الامین صلی اللہ علیہ وسلم وآخر دعوائی ان الحمدللہ رب العالمین والسلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ.